पीर वसण मां खे ॿी ख़बर ॾींदासीं। सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थी आहे, जंहिंमें वॾा फौत थी विया आहिनि। अवां खे पीर वसण मां ॿुधाइनि पिया। सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थी आहे, जंहिंमें वॾा फौत थी विया आहिनि। हादसे जे हवाले सां अवां खे पीर वसण मां ख़बर ॾियूं पिया। सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थी आहे। हादसे में वॾा फौत थी विया आहिनि। हादसे के हवाले से अवां अपडेट कयूं पिया। पीर वसण मां जिथे सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थी आहे, हादसे में वॾा फौत थी विया आहिनि। हादसे के हवाले से अफ़सोसनाक ख़बर पीर वसण मां पहुंचायूं पिया। सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थी आहे। हादसे में वॾा फौत थी विया आहिनि। पीर वसण मां ॿुधाइनि पिया। सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थी आहे, वॾा फौत थी विया आहिनि। हादसे के हवाले से ॿुधाइनि पिया वॾा हादसे में फौत थी विया आहिनि। सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थी पियो, जंहिंमें वॾा हादसे में फौत थी विया आहिनि। हादसे जा फुटेज अवां खे ॾेखारियूं पिया। पीर वसण मां सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थी पियो। हादसे में ॿुधाईंदा आहियूं त वॾा फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक हादसे में वॾा फौत थी विया आहिनि। पीर वसण मां अवां खे ॿुधाइनि पिया। सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थियो, जंहिंमें वॾा फौत थी विया आहिनि। सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थियो आहे, जंहिंमें वॾा फौत थी विया आहिनि। टेलीफोन लाइन ते मौजूद है पीर वसण मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर फयाज अली ज़रदारी। जी फयाज अली ज़रदारी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल मानूर। पीर वसण भरिसां सुई गैस वेझो मेरान हाईवे ते कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में पीर बख्श जलाणी जा रवासी ड्राइवर जेको आहे गुल खान ख़ासकेली ऐं किलिंडर एजाज कमराणी जेके आहिनि तालका अस्पताल ठरी मिरवा खयो पियो वञे ज़ख़्मनि खे, उहे उते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी विया आहिनि। जी ठीक है। फयाज अली ज़रदारी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, रोड हादसे के हवाले से फयाज अली ज़रदारी असांखे अपडेट कयो आहे। पीर वसण में ॿुधाइनि पिया। सुई गैस स्टॉप व ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थियो आहे, वॾा हादसे में फौत थी विया आहिनि।